रिपोर्ट रद्द करे छॾी आहे ऐं घरू सेक्रेटरी खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। अदालत बचाव वारे सेक्रेटरी ऐं घरू सेक्रेटरी खे बि जेल उमाणे छॾींदासीं। अदालत पारां अॼोकी ॿुधणी दौरान सख़्त रिमार्क्स जेके आहिनि उहे ॾिना विया आहिनि। अदालत जो चवणु आहे त सेक्रेटरीज़ खे जेल उमाणे सिंध हाई कोर्ट मिसाल क़ाइमु कंदी। ब्रेकिंग न्यूज़ खे ॾियूं पिया। सिंध हाई कोर्ट में गुम थियल जेके शहरी आहिनि उन्हनि जी बाज़ाबीअ लाइ दाख़िल कयल अपील्स ते ॿुधणी थी आहे। अदालत जांच ऑफिसर जी रिपोर्ट रद्द करे छॾी आहे। घरू सेक्रेटरी खां रिपोर्ट तलब कई वई आहे। अदालत जो चवणु आहे त बचाव वारे सेक्रेटरी ऐं घरू सेक्रेटरी खे बि जेल उमाणे छॾींदासीं। अदालत चयो आहे त सेक्रेटरीज़ खे जेल उमाणे सिंध हाई कोर्ट मिसाल क़ाइमु कंदी। वधीक तफ़सील वठूं था कराची में टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अयाज़ बिरोही खां। अयाज़, छा अपडेट्स आहिनि मां वटि? जी मेहता बिल्कुल सिंध हाई कोर्ट के जस्टिस नेमतुल्लाह फुलपोटो की सरबराही में बरुकनी बेंच मिसिंग पर्सन्स जी जेका बाज़ाबी है उन के हवाले से मुख्तलिफ केसन की ॿुधणी कई आहिनि। जंहिं दौरान 5 सालन का गुम थियल शहरी की अदम बाज़ियाबी ते अदालत पुलिस इख्तियारनि ते सख्त कावड़ जो इज़हार किया है। जॾहिं अदालत जांच ऑफिसर पारां जेका रिपोर्ट पेश कई हुई उनखे रद्द करे छॾियो आहे। अदालत ईंदड़ ॿुधणी ते जेको घरू वज़ारत है, वफ़ाक़ी वज़ारत है, उनखे ऐं दिफ़ा वारी वज़ारत खां जेका रिपोर्ट है उहा तलब करे वरिती है। जस्टिस नेमतुल्लाह फुलपोटो रिमार्क्स में चयो आहे त बचाव वारे सेक्रेटरी ऐं घरू सेक्रेटरी के जेल मोकिले छॾींदासीं ऐं सेक्रेटरीज़ खे जेल उमाणे करे सिंध हाई कोर्ट मिसाल क़ाइमु कंदी। गुम थियल जेको यूनिट आहे उनजी अदम बाज़ियाबी ते बि अदालत जांच ऑफिसर खे जेको आहे छंड पटी ने चयो आहे त हिन जांच ऑफिसर खे जेको आहे अटकड़ियूं लॻायो त असां हिन वक़्तु हिनखे जेको आहे सो जेल मोकिले छॾींदा। ही जेको ड्रामो आहे हाणे न हलंदो। जेके गुम थियल माण्हू आहिनि उन्हनि खे वापसि आणे ॾियो। अदालत रिमार्क्स में चयो आहे त ऑफिसरनि खे जेलनि में विझण खां अलावा ॿियो को बि असां वटि रास्तो न बचियो आहे। अदालत गुम थियल शहरी जे ॿिए केस में बि जांच ऑफिसर जा जेके गिरफ़्तारी या वारंट आहिनि उहे जारी करे छॾिया आहिनि। अदालत गुम थियल शहरी अब्दुल रहमान जी अदम बाज़ियाबी ते CCPO कराची खे तलब करे वरितो आहे। अदालत जेको हिरासती मर्कज़ आहे उनमें जेके कैद माण्हू आहिनि उन्हनि जी तफ़सीलात बि अदालत तलब करे वरितियूं आहिनि ऐं अदालती कमरे में जेके मिसिंग पर्सन आहिनि उनजा जेके घर भाती आहिनि उहे रोड़ हारका थी विया ऐं जेके उन्हनि जी हिकिड़े लापता शहरी जी अमर हुई जेका उहा अदालती कमरे में लुड़क लारींदी रही। जंहिं ते अदालत जेको आहे सरकारी वकीलनि खे बि छंड पटी ने चयो आहे त तव्हां खे जेको आहे कुझु करण ई न ईंदो आहे त पोइ पेश छा लाइ थींदा आहियो अदालत में। जंहिं बाद अदालत सिंध जे घरू खाते सिंध पुलिस ऐं ॿियनि धुरियुनि खां 17 फरवरी ताईं रिपोर्ट तलब कंदे ॿुधणी जेका आहे उहा मुलतवी करे छॾी आहे। जी अयाज़ बिरोही, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।